अवां ॾिसी रहिया सिंधकाज़ न्यूज़ मटियारी मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो सैयद अशरफ अली शाह। सिंधी अदबी संगत ज़िला मटियारी जे राब्ता सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह बुखारी ऐं उदास सोलंकी जी अॻुवाणी में मटियारी ज़िले जे अदीबनि शाइरनि फनकारनि ऐं चित्रकारनि जे वफ़द भिटशाह में पहुची शेख अयाज़ जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी ऐं भेटा पेश कई। अदीबनि जे वफ़द में ख़्याल खत्री सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाख मटियारी, खमीसो ख़ान खानोठी सेक्रेटरी शाख भिटशाह, रफ़ीक मंसूमरो, अयाज़ सिंधी, असला मेमण, सागर सोलंकी, फनकार मोहम्मद रहीम सोलंकी, फनकार मोहम्मद हाशिम चंड, आबिद विगियो, अली अज़म, दानिश जतोई, सोरा बाटी, शारफ बाटी ऐं ॿियनि वॾे तइदाद में शेख अयाज़ जी आख़िरी आरामगाह ते खेसि भेटा पेश कई। उन मौक़े ते अदीबनि जो चवणु हो त शेख अयाज़ जहिड़ा शाइर सदियुनि में पैदा थींदा आहिनि। आख़िरी में शेख अयाज़ जो मशहूरु गीत सहंदो केरु मयार ओ यार सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो पिणु पेश कयो वियो।